अल्हम्दुलिल्लाह तवा यसा आका इनामदार हज़रत सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा उम्मती आयो हुजूर नबी करीम अलैहि सलातो वसलाम जन मथा कलमो पाक पढ़ियो आहे। इन रैली जो मकसद भी मीलाद जी रैली जो मकसद भी जो हुंदो आहे असुल हुंदो आहे हुजूर जे नबूवत ऐं ख़त्म नबूवत जो तहफ़्फ़ुज़ करण। एक नारो लगी वने ताजदार ख़त्म नबूवत जिंदाबाद, ताजदार ख़त्म नबूवत जिंदाबाद, ताजदार ख़त्म नबूवत जिंदाबाद। इन मसाले के तरफ तवज्जो दियो। अल्हम्दुलिल्लाह हर मुसलमान जो ईमान तुझो मुझो ईमान अल्लाह जो कुरान में हुक्म रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अहादीस तय्यबा जे अदर हुक्म उलमाए किराम जी फतवा है नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम तवाई असाजा आका तवाई असाजा हादी तवाई असाजा शाफी हजरत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जद खातमुल अंबिया आहिन आहिन सर हथ मथे कर जो हुजूर अलैहि सलातो वसलाम जन का बाद को नबी ना है हथ मथे कर जवाब दे हुजूर का बाद में को रसूल ना है। अल्लाह जी ज़ात जो कसम अग में अंबिया थी गुजरिया कंहिंजो अरसो 5 साल कंहिंजो अरसो 1000 साल कंहिंजो अरसो महीनो कंहिंजो अरसो केतिरो हुयो ऐं जेसी ताईं उहे हुआ उन्हनि जी नबूवत बि ही उन्हनि जी रिसालत भी हुई उन्हनि जी शरीयत भी ही उन्हनि जो आइन भी नाफिज हो पर उन्हनि जो टाइम पीरियड गुजरण खां बाद में दुनिया में बुरके मटाइण खां बाद में अल्लाह तबारक व तआला जो उनके मखसूस वक्त दिनो हो ऐसी ताई उहे रसूल भी हुआ नबी भी हुआ वह मुस्तफ़ा करीम तुझे शान जे मथा कुर्बान हुजूर नबी करीम अलैहि सलातो वसलाम उहे अल्लाह जा हबीब आहिन जन के दुनिया में वींदे 1400 साल खां भी ज्यादा 1500 साल कमो पेश अरसो थी गुजरियो आहे ज़माने में बुरके मटाइण खां बाद में भी पर अल्लाह जी ज़ात जो कसम क़यामत तक जेकॾहिं रिसालत आई नबूवत हूंदी शरीयत हूंदी त मुहम्मद अरबी जी सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन कल भी नबी हा अज भी नबी है हुजूर जी अज भी नबूवत रिसालत क़यामत ताईं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी रिसालत हूंदी। हुजूर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो ला नबिय बअदी हुजूर फरमाइन था मूं खां बाद को नबी न ईंदो। हुजूर जी उम्मत में आलिम ईंदा वली ईंदा गौस थींदा कुतुब थींदा आलिम थींदा हाफिज़ थींदा मुबल्लिग थींदा नेकोकार थींदा हुजूर जी दीन जी इशाअत करण वारा पैदा थींदा लेकिन हुजूर जा उम्मती हूंदा। हुजूर नबी करीम अलैहि सलातो वसलाम जन खां बाद में को भी नबी अचण वारो ना है। अगर इन गाल में के खलल है तो उनजो न ईमान न इस्लाम न नमाज़ा न कुरान न इस्लाम सां उनजी का वाबस्तगी आहे। जंहिंजो ख़त्म नबूवत में खलल आहे अक़ीदे में गड़बड़ आहे उहो मुसलमान न आहे। असां चऊं था मुसलमान उहो आहे जेको नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन के ख़ातमुन नबीयीन मञी। सुभान अल्लाह। अल्लाह ताला कुरान करीम जे अंदर में हुक्म फरमायो जेका आयत करीमा हिन फ़कीर तिलावत कई अल्लाह तबारक व तआला फरमायो मा कान मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो नामे नामी मुहम्मद ज़िक्र आहे। अल्लाह ताला फरमायो ऐं न हुयो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबा अहदिन मिन रिजालिकुम तव्हां मर्दन मझा कंहिंजो वालिद ऐं पीउ वलाकिन रसूल अल्लाह लेकिन अल्लाह जो रसूल आहे व ख़ातमुन नबिय्यीन ऐं तमाम नबियन जो ख़ातम नबी आहे। सुभान अल्लाह। सभी की मथा मोहर आई खत्म आ गए है मोहम्मद अरबी दिया है वकानल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा ऐं अल्लाह ताला हर गाल का बाखबर हर चीज जो इल्म अल्लाह के अर्ज करें हुजूर नबी अलैहि सलातो वस्सलाम जन खातमुल अंबिया आहिन।
तवज्जो रहे अल्हम्दुलिल्लाह ही मोहब्बत वारी रैली आहे दोस्त काफ़ी कोई बदनज़मी पैदा था कनि मोटरसाइकिल वारा ऐं गुज़ारिश करे अगरि का सियासी रैली हूंदी आहे सियासी जुलूस हूंदो आहे रैली हूंदी आहे त उन मां इहे गुज़र करण जी कंहिंखे इजाज़त न हूंदी आहे ऐं दोस्त गुज़रण वारे खे ख़बर हूंदी आहे त जेकॾहिं भञ करे कंदासीं जुलूस ऐं रैलीअ जी त असांजे गाॾियुनि जो नुक़सानु थी पवंदो किलोमीटर परे बीहंदा आहिनि लेकिन इहा मुहबत जी रैली आहे इहो मक़सदु ही न आहे तव्हां ग़लति फ़ाइदो वरितो दोस्तनि जो अचणु वञणु आहे त बाक़ी रोड पढ़ण जो मक़सदु छा आहे अगरि कंहिंखे एमरजेंसी आहे कंहिंखां बचिड़ा आहिनि उन्हनि खे रस्तो ॾियो बाक़ी दोस्तनि को 5 मिंट सब्र नथो मुज़ाहिरो थिए तव्हांजी ख़िदमत में गुज़ारिश आहे जेके दोस्त बीठा हो रोड बंदि करे पियो कंहिंखे रस्तो न ॾियो 5-10 मिंटनि जे लाइ हीअ अचु वञु इहो जुलूस जी भञ कड़ी आहे अगरि इन जाइ ते ॿियो को सियासी मज़हबी जमात जी रैली हुजे हा ईअं गुज़रणु न ॾे हा पर इहा मुस्तफ़ा करीम जी आमद जी रैली आहे हिन जमात में तशद्दुद कोन्हे इंतिहा पसंदी कोन्हे झगड़ो कोन्हे कंहिंजे ख़िलाफ़ नारेबाज़ी कोन्हे लिहाज़ा दोस्त तॾहिं फ़ाइदो वठनि था पर इंतिज़ामिया खे गुज़ारिश कंदुसि जुलूस जो जेको हक़ आहे उहो अदा करियो घटि में घटि जमात खे हिते तवज्जो सां बिहारियो ऐं सिक्योरिटी जी ज़िम्मेवारी आहे इंतिज़ामिया जी ज़िम्मेवारी आहे अगरि को इश्तिहाल पैदा थी वञे कंहिंजी गाॾी खे को नुक़सानु थी वञे उनजो ज़िम्मेवार केरु आहे लिहाज़ा वक़्ती तौर कुझु टाइम जे लाइ तव्हां सब्र जो मुज़ाहिरो कयो हुज़ूर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो ख़ातमुन नबिय्यीन आहिनि तव्हां असांजे सल्तनत ख़ुदादाद प्यारे मुल्क पाकिस्तान में 1974 7 सितंबर में आला अवाननि में हिकु बिल पास थियल आहे अक्सरियत राय सां तमामु उलमा सां तमामु मकातिब फ़िक्र सां ताल्लुक़ रखण वारनि उलमानि सां इत्तिफ़ाक़ सां तय थियल आहे बिल जेको नबी करीम सल्लल्लाहु